अरे खीरे दे पैसा न थो दे घणा त 50,000 तव्हां वनी चेस तो लियाकत चई तो बाठो खणो चई तो ओखे वठण मोजा जानी तुल याकत त लटकणी आ 50,000 लाइ हे लियाकत जी जो 50,000 हां हेडी अचे मर्यादा हो मर्यादा करा हाणे कीअं थोड़ा ॻाल्हि ॿुधो हे खट बट तो खणो खणो तॾो विछायो खणो खट थोड़ी ऊंधी कर वारो कर हेॾा ओ फर्शो खणो तक कीनो ने भागो वाह लगे थी ने जो भी 50,000 काढो अचे कोई दम मथो विछाए भला सरकारी बहानो क्या तो हां हां डॉक्टर बची तो आज तो डॉक्टर बची वो सरकारी में बहानो क्या तो बाबा मुजी घर वाली गुजारे भैया कसियो थियो आ ए लो हां फिर कम लायो साला बरी आले बा ये बाबा तू हेरो वे ओ जरी आले चढ़ो भेड़ा चढ़ो केने माथे प्यारी होई है तो ये छा जोड़े बरनाट करे तो पैसा नहीं यो केड़ो ड्रामो सिखियो तू मैं कह तोरो कुछ राम कर बेली मार दे तो पॉल्यूशन केड़ी दे पुजियो छा है पॉल्यूशन छा है यार है मुझे घर वाली गुजारे भई आज चौथो डी तो ट्रेवडी दुआ घुरी तने जी कल ले घर वाली गुजारे भैया हां यार मुझे घर वाली तो मां तो तुझा पैसा खड़ी अचा पे न ओचते कसियो थियो हाणे अॼु कसियो न हुजे हाणे खुदा जो कसम आहे अहिड़ो हशर कयां आज जो ईअं राज ॾिसई आहे बस मां नौकरां तुझो बसि हाणे इहो दुआ घुरऊं पुल पढ़ो दुआ घुरऊं या अल्लाह ॾाढी प्यारी हुई ना मांखे ॾाढो ॾुख थियो यार ॾाढो ॾुख थियो ईअं कर ये 500 वठो थोरो जा वतम त जान ॾिठा न ॾियां थो हा भलो कंदोसि दा लियाकत अली लिखाए छॾे न नालो अदा हां भाजाई जे दी पैसा दे दाल वठी था भाजाई ओ मुझे बेजो को वडो भाव है न उन जी घरवारी जे नाले चोदो जी घर वाले ने ना बावा ना तो वाली घरवारी असा भाजाई मैंने जीरिया हां अरे तू किए गलत हो मुझे वडे भाजी न बाबा वडे भाजी न तुजी घरवारी बा वा चे दी पैसा दे दाल वठी अच्छा मां हाणे सॼो कम समझी वियो माने हिन जी घर वारी जीरिया हा ए 50,000 करे कोई मारे के तो बाटा बतायो हां पैसा दे मां कहते आज मां तो पैसा वड़ तुम हे ड्रामो हे फजी नता हे घरवारी मारी थई 50,000 करे हे दिस मां को 500 रुपया ॿिया बि वठियो हाणे वयो काॾे न के मां आज बाठा आंदो आज खबर पया के हे लठ बि भाजी पई